सिखो सेखारो में अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। अज जो टॉपिक डिस्कस करण वारो आहियूं वो आहे तबई मिक़दार फिजिकल क्वांटिटीज। फिजिकल क्वांटिटीज हर उहा शइ जेके आसानी सां पैमाइश करे सघिजे या मापे सघिजे तंहिंखे असीं फिजिकल क्वांटिटीज चवंदा आहियूं। फिजिकल क्वांटिटीज जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि स्केलर क्वांटिटीज, ॿिया हूंदा आहिनि वेक्टर क्वांटिटीज। स्केलर क्वांटिटीज बेतरफ़ी मिक़दार उहे तबई मिक़दार आहिनि जंहिंखे पैमाइश करण जे लाइ असांखे सिर्फ़ ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे, हिकिड़ो हुनजो एको, ॿियो सां गॾु हुनजो मिक़दार। मिसाल जे तौर ते अगरि तव्हां के दुकानदार वटि वञो था ऐं उनखां 5 किलोग्राम खंडु घुरो था त हू दुकानदार उन शइ खे आसानी सां सम्झी वेंदो, छो त तव्हां हुनखे ॿ शयूं ॿुधाए रहिया आहियो, हिकिड़ो हुनजो 5 मिक़दार ऐं किलोग्राम हुनजो एको। हाणे डिस्कस कंदासीं उनखां पोइ वेक्टर क्वांटिटीज। वेक्टर क्वांटिटीज उहे तबई मिक़दार आहिनि जंहिंखे पैमाइश करण जे लाइ टे शयूं जी ज़रूरत पवनि, टिनि शयुनि जी ज़रूरत पवे थी, हिकिड़ो हुनजो एको, ॿियो इनजो मिक़दार ऐं उन सां गॾोगॾु जेको ज़रूरी आहे उहो आहे तरफ़। मिसाल जे तौर ते आउं तव्हांखे चवां त तव्हां 5 मीटर विख पंहिंजे विख परे थी वञो, 5 मीटर विख कदम पंहिंजा परे करे वञो त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त सम्झी वेंदा ज़रूरु त 5 मीटर जंहिंमें 5 मिक़दार ऐं मीटर जो एको आहे, पर तव्हांजे ज़हन में हिकिड़ो सुवाल ज़रूरु ईंदो त सर चवे त पियो पर कहिड़े पासे, चाइने मां कहिड़े पासे, त इहो तरफ़ मूंखे ॿुधाइणु ज़रूरी ॿुधाइणो पवंदो। त इन करे के मिक़दार खे चवंदासीं असीं कहिड़ो वेक्टर क्वांटिटीज या तरफ़ी मिक़दार। अच्छा, स्केलर क्वांटिटीज में असां जेकॾहिं कैलकुलेशन कंदासीं, हिसाब किताब कंदासीं त हू माइनस प्लस ज़रब वंड जे तरीक़े सां स्केलर क्वांटिटीज खे हल करे सघिजे थो, पर जेकॾहिं असां वेक्टर क्वांटिटी खे जेकॾहिं असीं मैथमेटिकली हिसाब किताब में कैलकुलेट कंदासीं त असांखे ट्रिग्नोमेट्री ऐं ज्योमेट्री ज़रूरत ज़रूर पवंदी।